अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाप नगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। त जी दोस्तों, बालाश खान जो ज़ुल्म जेको आहे त पंहिंजी नियाणीअ ते नाज़ुल थींदो ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त बालाश खान पंहिंजी धीउ जी शादी पंहिंजे नंढड़े भाइटे सां कराईंदो, जेको शाहनवाज़ खान जो पुटु आहे दोस्तों। ऐं उन सां हुनजो निकाह कराईंदो, तंहिं ते मुला जेको निकाह पाइण वारो ईंदो उहो बि इज़हार कंदो त हिन जी उमिरि नंढी आहे, हीअ मासूम आहे। तंहिं ते बालाश खान चवंदो त तूं जो कमु आहे निकाह पढ़ाइण, त निकाह पढ़ाए सिर्फ़ु। ॿिए पासे शेरदिल खे पंहिंजो चाचो चवंदो त तूं माना वरियल खान खां माफ़ी वठि, न त हिते असांजे ॻोठ में रहणु न ॾींदो। त शेरदिल चवंदो भले असांजे ॻोठ में रहणु न ॾिए, पर मां कंहिंजे आॾो झुकंदुसि न। ॻोठु मौला जो घणो, मुल्क मौला जो घणो आहे, किथे बि रही सघां थो मां। जी दोस्तों, हीअ असांजी अपडेट। वधीक अपडेट ॿुधण ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। छो त दोस्तों घणो वक़्तु तव्हां सां ॻाल्हाए नथो सघां, गले जो मसइलो थी वियो आहे, पर अपडेट तव्हां ताईं पहुचाइणी आहे दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं।